नौशहर फिरोज़ में गंदो पानी रोडनि रस्तनि ते निकिरी आयो आहे, जंहिं सबबु शहर जा अहम रस्ता, चौंक ऐं बाज़ारूं गंदे पाणी जे घेरे में अची वियूं आहिनि। गंदो पाणी रस्तनि ते अचण करे शहरनि खे अच वञ में सख़्तु ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। उन सिलसिले में शहरनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुआइनो था कयूं त हीउ पाणी हिते ॾुकिन लॻो पियो आहे। रेशम गली आहे, दुकानदारी आहे ऐं हिते सालनि खां वठी ईअं ई आहे। इलेक्शन में अचनि था, मोट वठी वञनि था, पर अञा त हिते को कमु नथा कराइनि नौशहर फिरोज़ में। ऐं हिते त तमामु वधीक ज़रूरत आहे औरतुनि जे लाइ, लेडीज़ जे लाइ हिते अचे वञे थी। घटि में घटि असांजे इन्हनि खे एतिरो त अचणु खपे त थोरो घणो इन जो सिर्फ़ु अची ख़्यालु कनि त लंघा ॿार बचा उन्हनि जा ॿार बचा भई ईंदो आहे, उन्हनि खे पाण शर्म थियणु खपे त असां एतिरो थोरो घणो कमु करायूं। हीउ शहर जो मेन रस्तो आहे, हिते हर शइ जी फैसिलिटी, का बि शइ जी हिते फैसिलिटी कान्हे का कंहिं बि शइ जी। मसइलो इहो आहे त हे गटर खुलंदा, को सिस्टम न आहे, सफ़ा माहौल ख़राबु थी वियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में अवाम बि इन ई ॻाल्हि में राज़ी आहे त बसि असां वोट ॾियूं, बसि इहो माहौल ईअं ई हुजे। बसि थोरी घड़ी लाइ आवाज़ उथारींदा, को सिस्टम न आहे, को माहौल न आहे। हाणे बि हेॾां हीउ माण्हू लॻो पियो आहे, हिन हीउ छा करे थो सघे हिकिड़ो माण्हू? इलेक्शन अचे थी, वोट ॾियूं था, वोटनि खां बाद में को सिस्टम न आहे। छा मसइलो आहे ख़ुदा खे ख़बर। बाक़ी बजट त काफ़ी अचे थी, करोड़ खां प्लस माना बजट अचे थी नौशहर शहर जी। हेठां ई चौंक जा रोड बि आहिनि, को माहौल न आहे। अब जंहिं महिल तंहिं महिल हेठां चौंक ॿुधे पियो, हिन जी ड्रेनेज सफ़ा सही न आहे। रेशम गलियो गंद किचिरो सभु हिते अचे, हेठां ई त गॾु थो थिए, को बि डिसिप्लिन ई न आहे। जंहिं महिल तंहिं महिल सीपर हिननि खे टाउननि खे चयो बीठा हूं, टाउननि खे केरु बि महिल ताईं अची नथो रहे। रेशम गली, मरकज़ी इमाम बारगाह, बाबा हैदर चौंका, हिते 32 गटरनि जो पाणी बीठो रहे थो, पर इंतिज़ामिया जे मथे ते जूं बि नथी सिरे। न टाउन ऑफिसर जे मथां जूं थी सिरे, न ई जेको आहे सो एडमिनिस्ट्रेशन जे मथां थी जूं सिरे। एडमिनिस्ट्रेशन जीअं थी आहे त असां शहर में विज़िट कंदे एडमिनिस्ट्रेटर ॾिठो ई न आहे त कहिड़ो आहे। महिरबानी करे असांखे मजबूर न कयो वञे जो असां रोडनि रस्तनि ते निकिरी इन्हनि जे ख़िलाफ़ु एहतिजाज कयूं। असां पूरा मुन आहियूं। मसइलो इहो आहे त हिते रोज़ाना मामूल आहे, पाणी आहे हिते उथले थो, ऐं हितां जेकी बि इंतिज़ामिया आहे उहा नाइल आहे, वेठा बि आहिनि, हितां गुज़रनि था, उहे कंहिं क़िस्म जी रोज़ानो सफ़ाई बि नथा कनि, ऐं हिते स्वीपर रखियल हूंदे बि उहे बि सफ़ाई नथा कनि। शहरनि मुतालबो कयो आहे त गंदो पाणी निकाल कराए न वञे, जीअं शहरी सुख जो साहु खणी सघनि। ज़ाहिद राजपर, टाइम न्यूज़, नौशहर फिरोज़।